मार्शल आसिम मुनीर सां तुर्किया जी तवानाई वारे वज़ीर जी मुलाक़ात में गॾियल दिलचस्पी जे मामलनि ते ख़्याल ॾे वठि इख़्तियार मौजूदु पाक तुर्किया सहकार खे तवानाई जे शोबे में वधीक हथी ॾियण बाबति ॻाल्हि ॿोल। मुलाक़ात में पाक तुर्किया ॿितरफ़नि लाॻापनि खे मज़बूत बढ़ाइण बाबति ॻाल्हियूं। तुर्क वज़ीर अली बरस्तान पारां तवानाई जे शोबे में सहकार वधाइण जी ख़्वाहिश जो इज़हार। जुडिशल कमीशन ऑफ पाकिस्तान जस्टिस जफर राजपूत, चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट कामरान खान मलाखेल खे बलूचिस्तान हाई कोर्ट जी चीफ जस्टिस तौर मंजूरी ॾेई छॾी। जस्टिस गुल हसन औरंगज़ेब सुप्रीम कोर्ट जो मुस्तक़िल जज मुक़रर करण जी मंजूरी ॾिनी वई। सिफ़ारिशूं सदर खे मोकिलण बाद बाज़ाब्ता नोटिफिकेशन जारी कयो वेंदो। पार्लियामेंट अक़लियती हक़नि बाबति क़ौमी कमीशन जो बिल 2025 मंज़ूर करे वरितो। पार्लियामेंट जो गॾियल इजलास स्पीकर अया साजिद जी सदारत खे जारी कानून वारे वज़ीर आज़म नज़ीर तारड़ अक़लियतुनि जे हक़नि बाबति बिल पेश कयो। ऐवान अक़लियतुनि जे हक़नि बाबति क़ौमी कमीशन जो बिल मंज़ूर करे वरितो। वोटिंग दौरान पीपल्स पार्टी जे अब्दुल कादिर पटेल ऐवान मां हलियो वियो। असेंबली में सूबे में गैस के अणियलान लोड शेडिंग खिलाफ ठहराव इतफाक़ राज सां मंजूर ठहराव एमक्यू मेंबर आमद सिद्दीकी पेश कयो। सूबे वज़ीर जाफ़र चोरी चयो त सिंध में तक़रीबन 2000 MMCF गैस निकिरे थी। सूबे की कुल 1600 MMCF है। आइन मौजूद जंहिं सूबे में गैस निकिरे उन जो पहिरियों हक़ है, जे लाइ सिंध सरकार जल्द विढ़ंदी अची पई। असेंबली चालान खिलाफ MPA मोहम्मद फारूक जो ठहराव आउट ऑफ ऑर्डर करार ॾींदे रद्द करे छॾियो। मुखालिफ़ुनि जे मेंबर्स जो ठहराव रद्द थियण ते ऐवान में गोड़। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील नामेमन चयो आहे त हर शहरी ॼाणे थो सिग्नल ते बीहणो आहे, पोइ कीअं थी सघे थो सिग्नल तोड़ीने चालान घटि भरियो वञे। लॻे थो त मोहम्मद फारूक खां ठहराव लिखाए आयो आहे। चालान जे निज़ाम बाद तब्दीली आई आहे। वापारी समाजी अॻुवाणी शहरी उन जी वाखाण कनि पिया। MPA फराह तरफ़ां औरतुनि जे तालीम ऐं हुनर जी अहमियत बाबति ठहराव ते सीनियर वज़ीर चयो त PP औरतुनि खे सभ खां वधीक हक़ ॾेई रही आहे। मुल्क जी पहिरीं औरत वज़ीर आज़म मोहतरमा बेनज़ीर भुट्टो लेडी हेल्थ वर्कर जा मर्कज़ क़ाइमु कया। थरपारकर में औरतूं डपर हलाइनि पियूं। ख़िते में पहिरीं औरतुनि जे लाइ ख़ासि बस सर्विस शुरू कई वई। खेनि बाख़्तियार बणाइण जे लाइ लाइसेंस ऐं स्कूटीज़ मुफ़्त ॾिनियूं पियूं वञनि। दुनिया जी वॾे में वॾे घर वारे मंसूबे तहत मालिकाना हक़ बि औरतुनि जे नाले ॾिना पिया वञनि। PF अकेडमी असगर खान में ग्रेजुएशन पीरियड कैडेट्स तरफा पेशवरानी महारत जो मुज़ाहिरो। PF अकेडमी असगर खान में ग्रेजुएशन परेड कैडेट्स तरफा पेशवर महारत जो मुज़ाहिरो। परेड में मुल्की बचाव बाबति रिवायती अज़म जो ज़ार। अकेडमी में 166 कैडेट्स पास आउट थिया। हवाई फ़ौज जे सरबराह ज़हीर अहमद बाबति सिद्धू जो चवणु आहे त बहितरीन कारकर्दगी ॾेखारींदड़ कैडेट्स मुल्क जो सरमायो आहिनि। तमाम हवाई हदुद जा मुहाफ़िज़ आहियो। कैडेट्स जदीद टेक्नोलॉजी में फ़ाइदो हासिल कनि। मुल्क अंदर आबादी में तेज़ी से इज़ाफ़ो तमाम घणी गिणती जो ही ॻाल्हि आहे। वधंदड़ आबादी के चैलेंजिस के मुंहुं ॾियण जे लाइ अवामी शऊर पखेड़ण ज़रूरी आहे। तेज़ी से वधंदड़ आबादी जे करे सिहत तालीम ऐं ॿिया शोबा वॾनि चैलेंजिस के मुंहुं ॾेई रहिया आहिनि। जॾहिं आबादी जे दबाव मुल्क के वसीलनि ते बि वाज़े बार विझी छॾियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ जो पाकिस्तान पॉपुलेशन समिट 2025 के ख़िताब। संदसि चवणु आहे त शऊर जी घटिताई सबबि आबादी जो मसइलो वधीक संगीन थींदो पियो वञे, जेको तरक़ी जी रफ़्तार खे बि मुतासिर करे रहियो आहे। वधंदड़ आबादी न सिर्फ़ मईशत ते पर बुनियादी ढांचे जे निज़ाम ते बि ज़रूर विझी रही आहे। समाजी हर तबिके खे हिन मसइले खे हल करण में पंहिंजो किरदारु अदा करणो पवंदो। पाकिस्तानी चीन जून फौजी मशक़ूं वायर 9 बाज़ाब्ता तौर ते शुरू आहे। इस पिया जो चवण पाक फौज ऐं चीन जे पीपल्स लिबरेशन आर्मी जूं मशक़ूं
जारी आहिनि जेको ॿिन्ही मुल्कनि विच में दिफ़ाई भाईवारे जे मज़बूत रिवाज जो तसलसल आहे। मश्क़ुनि जो बुनियादी ख़्याल दहशतगर्दी जी रोकथाम बाबति ऑपरेशन आहे, जंहिं दौरान ॿिन्ही मुल्कनि जे विच में फ़ौज में राब्ता ऐं हमाहंगी वधाइण, जदीद जंगी पेशेवर सलाहियतुनि खे बहितर बणाईंदियूं ऐं दहशतगर्दी ख़िलाफ़ बहितरीन तरीक़े जी मटासटा कई वेंदी। पाकिस्तान ऐं चीन जे विच में दिफ़ाई सहकार ॾहाकनि खां हलंदड़ स्ट्रेटेजिक पार्टनरशिप जो हिसो आहे, जेको गॾियल एतमाद ते ॿधल आहे। हुकूमत इस्तेमाल थियल गाॾियूं ॿाहिरां घुराइण वारी स्कीम तब्दीलियुनि ते गौर शुरू करे छॾियो। वापार वारी वज़ारत समिती तयारु करे वरिती, जंहिंमें तजवीज़ ॾिनी वई आहे त पर्सनल बैगेज स्कीम खे ख़त्म कयो वञे। ट्रांसफर ऐं गिफ्ट स्कीम खे सख़्तु करण जी पिणु तजवीज़ ॾिनी वई। उन्हनि स्कीमुनि जे ग़लति इस्तेमाल खे रोकण जे लाइ क़दम खणण जी सिफ़ारिश कई वई आहे। यूरोपीय यूनियन पाकिस्तान में बोर मुतासिरनि जे लाइ इज़ाफ़ी 3 मिलियन यूरो इमदाद जो ऐलान करे छॾियो। हंगामी इमदाद 50 बोर मुतासिर इलाइक़नि में ख़र्च कई वेंदी। यूरोपीय यूनियन पारां इमदादी रक़म अदा कई वेंदी, जीअं वधीक खां वधि मुतासिरनि खे फ़ौरी बुनियादी ज़रूरतुनि खे पूरा करे सघिजे। यूरोपीय यूनियन सेप्टेंबर में 1 मिलियन यूरो खां वधीक फ़राहम कया हुआ, जेके सिहत, साफ़ पाणी, सफ़ाई ऐं ॿियनि ज़रूरी ख़िदमतुनि जे लाइ इस्तेमालु कया विया। पंहिंजी धरती पंहिंजा माण्हू, पंहिंजी ॿोली ज़िंदाबाद। पंहिंजी धरती पंहिंजा माण्हू, पंहिंजी ॿोली ज़िंदाबाद। माखीअ खां वधि मिठड़ी मिठड़ी, माखीअ खां वधि मिठड़ी मिठड़ी, माउज लोली ज़िंदाबाद, माउज लोली ज़िंदाबाद, ज़िंदाबाद ज़िंदाबाद। पंहिंजी धरती पंहिंजा माण्हू, पंहिंजी ॿोली ज़िंदाबाद। पंहिंजी धरती पंहिंजा माण्हू, पंहिंजी ॿोली ज़िंदाबाद। प्यार अमन ऐं सूंह जी धरती परवर तोखे पारता। छो न स्वराज बदिलियूं धड़कन, छो न स्वराज बदिलियूं धड़कन। ढोलियो ढोली ज़िंदाबाद, ढोलियो ढोली ज़िंदाबाद, ज़िंदाबाद ज़िंदाबाद। पंहिंजी धरती पंहिंजा माण्हू, पंहिंजी ॿोली ज़िंदाबाद। पंहिंजी धरती पंहिंजा माण्हू, पंहिंजी ॿोली ज़िंदाबाद। धरती टीवी ऐं सोप मीडिया ग्रुप जे लाइ सिंधी वद ज़िंदाबाद जे सिरे सक़ाफ़ती ॾियार जे हवाले सां सरगर्मियूं तेज़। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सक़ाफ़ती तक़रीबूं ऐं रैलियूं। धरती भेणुनि जूं सक़ाफ़ती ईद जे लाइ तयारियूं जारी। नंढा तोड़े वॾा सक़ाफ़ती रंगनि में रंगिजी विया। सांगी वेझो जतोई मर तकरार तां हिकु ॼणो क़त्ल। कच्छ जे इलाइक़े शाबेलो में जतोई मर तकरार सां हथियार बंदनि फायरिंग करे गोली लॻण सबबि ज़मीन ते कमु कंदड़ बोरन सईद एहसान शाह मारिजी वियो। इतला ते पुलिस पहुची लाश अस्पताल मुंतक़िल कयो। कराची जे नीपा वारे इलाइक़े में मासूम नीगर इब्राहिम जो लाश कढंदड़ नीगर तनवीर खे इनाम ॾिनो वियो। एसएसपी ईस्ट डॉक्टर फरूक रज़ा गटर में किरी फौत थी वियल ॿार इब्राहिम जो लाश कढंदड़ नीगर तनवीर खे इनाम ॾिनो। एसएसपी फरूक रज़ा बहादुरी ॾेखारींदड़ नीगर खे पंहिंजे ऑफिस में घुराए हार पाराए खेसि रोक रक़म ॾिनी। हांगकांग में डिगी रिहायशी इमारत में ॿार लॻण सबबि फौतुनि जो अंग 151 थी वियो। कॾहिं ख़ाबरूं चवण आहे त वाक़े में दर्जने माण्हू ज़ख़्मी थिया ऐं 40 खां वधीक माण्हू अञा ताईं गुम आहिनि। इमारतुनि में अॾावत ऐं मरमत जो कमु जारी हो। एंटी करप्शन कमीशन तामीराती कंपनी जे डायरेक्टर्स इंजीनियर